नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां आवाम जे मथां पेट्रोल बम किरायो वियो है। इन मौके ते खिपरो जे शहरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ हुकूमत आवाम खे को बि रिलीफ न ॾिनो है। महांगाई चोट ते चढ़ी वई है। पेट्रोल ₹2.13 महांगो थी वियो है, जंहिं सबबि महांगाई में भी वाध थी है। महंगाई ऑटोमेटिक बढ़ेगी, जब पेट्रोल बढ़ेगा तो महंगाई भी बढ़ेगी भाई। महंगाई तो बढ़ेगी, हर चीज़ बढ़ेगी। अभी आप इस पे क्या रद्द से क्या आप अपील करना चाहते हैं? क्या अपील करेंगे, बस यही अपील है, कुछ सस्ता करे ठीक है, नहीं तो महंगा तो ऐसे ही होता जा रहा है। तो आती तो पेट्रोल भी महांगो थी वियो आहे। पेट्रोल छा करे माण्हू ग़रीब माण्हू केॾांहुं वञे। बजट पेश थियण खां पोइ पेट्रोल ₹2.2 महांगो थी वियो आहे। पेट्रोल महांगो थींदो त हर शइ महांगी थींदी। ग़रीब आवाम लुड़ी वई आहे, केॾांहुं वञे। असां गवर्नमेंट खे हिदायत कई, महिरबानी करे पेट्रोल सस्तो कयो वञे त हर शइ सस्ती थींदी। छो त हर दारो मदार पेट्रोल जो ट्रांसपोर्ट ते ट्रांसपोर्ट तेल महांगो त ज़ाहिर किराया वधाईंदा, हर शइ महांगी थींदी। पोइ दुकानदार उन शइ सां महांगो करे छॾींदा, ग़रीब आवाम अॻे पे रुले। हुकूमत सां असीं ऐलान कयो त महिरबानी करे पेट्रोल सस्तो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।